टंडोलयार में दरियाउनि जे आलमी दिहाड़े ते मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां रैलियूं कढियूं वयूं। सिंध तरक़ी पसंद पार्टी, टंडोलयार बार एसोसिएशन ऐं पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन तरफ़ां रैलियूं कढी मार्च कयो वियो। एसटीपी हाउस खां एसटीपी अॻवान अब्दुल मालिक दावदानी ऐं मीर मोहम्मद पिताफ़ी जी अॻवानी में एहतिजाजी रैली प्रेस क्लब पहुती कारकुननि सख़्त नारेबाज़ी पिणु कई। बार एसोसिएशन सदर अगीसुसलाम ऐं जनरल सेक्रेटरी अख्तर लगारी जी अॻवानी में बार कौंसिल खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। 6 कैनालनि जी तामीर ख़िलाफ़ वकीलनि तरफ़ां सख़्त नारेबाज़ी पिणु कई वई। ॿिए पासे पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन जे डॉक्टरनि ऐं अमले तरफ़ां DHQ अस्पताल में एहतिजाजी मुज़ाहिरो पिणु कयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त पेशिन गोइयूं थियल आहिनि त हाणे जेका जंग अज़ीम लॻंदी उहा पाणी ते लॻंदी, इहो त तइ थियल आहे। इन करे असां अॼु निकिता आहियूं त इन पाणी जो तहफ़ुज़ करियो। इन ते को बि धाड़ो जेको आहे असांखे कंहिं बि सूरत क़बूल न आहे। इन एहतिजाज जो अॼु पूरी सिंध तव्हां ॾिसंदो त पूरी सिंध सरापा एहतिजाज आहे 6 कैनालनि जे ख़िलाफ़। ऐं चओ था सिर्फ़ मुखालफ़त जो सां कमु न हलंदो, फौरी तौर ते हिनखे कैंसिल करे अहिड़ो नोटिफिकेशन कढियो वञे। ॿी सूरत में सॼी सिंध सरापा एहतिजाज हूंदी, पूरी सिंध खे जाम कयो वेंदो। जेसि ताईं सिंधु कैनाल तां जेके इन जो जेको ऑर्डर आहे या जेका हिननि जी हले पई सिस्टम हले पियो उहो बंदि न कयो वेंदो तेसि ताईं सिंध तरक़ी पार्टी एहतिजाज में। इन असांजे सिंध धरती जे पाणी ते धाड़ो था हणनि। असांजो जेको बि इशू आहे सिंध धरती में रहंदड़ माण्हू जेको बि आहे, जिन बि दोस्तनि असांखे साफ़ी बिरादरी, वकील बिरादरी, मास्टर बिरादरी, जेके बि सिंध जो गैरतमंद शोर आहे, जिन साथ ॾिनो आहे उहे जसल आहिनि। एहतिजाज खां पोइ वकील बिरादरी जी रैली नसीरवाह ॾांहुं रवानी थी, जिते वकील बिरादरी तरफ़ां सिंधु दरिया खे भेटा पेश कई वई ऐं सिंधु खे बचाइण जो वचन पिणु वणजायो वियो। इम्तियाज़ ख़ासकेली, धरती टीवी न्यूज़, टंडोलयार।